ठीक ठाक होंदो। जी दोस्तों, इंटरनेशनल दरबार टंडोलियार में मौजूद आहियूं जिते इंतहा हिकिड़ो वॾो नालो जंहिं बाबे रामदेव पीर खे वॾो टाइम ॾिनो ऐं उन हवाले सां ॻाल्हि कजे चाचा करमू शेवादारी जी जंहिं जेका असां बीज जो बुनियाद रखियो टंडोलियार मंदिर ते ऐं तमामु उहा जेका असां चाचा त हिन फानी जहान मां असांखां हमेशह लाइ मोकिलिया विया पर हुनजो फर्ज़ंद आहे गणेश कुमार उहो अॼु बि हुन बीज जो जेको सो बुनियाद रखियो अचे सो अॼु बीज ते असांजी मुलाक़ात थी आहे। इंतहाई महान इंसान जंहिं बाबे रामा पीर जे मंदिर ते हिकु वॾो टाइम ॾिनो। जी दोस्तों, गणेश कुमार सां मिलो था। जी नमस्ते साईं। ओम नमस्ते सर, जय रामा पीर की। गणेश भाई, सब खां अवल तव्हां पंहिंजो मुकमल तारीफ़ कराइयो। सर, मुंहिंजो नालो गणेश कुमार ऐं अमर सुर्गवासी शेवादारी करमू जो फर्ज़ंद आहियां। श्री रामा पीर मंदिर एग्जीक्यूटिव कमेटी जो पाण मेंबर आहियां ऐं भगवान जी कृपा पंहिंजी रिहाइश जेका अमर टाउन न्यू सब्जी मंडी बाईपास टंडोलायर ते आहे ऐं उन खां अलावा अॼु असांजो क़ाबिल एतिराम प्यारो दोस्त वफ़ा सुमरो लावती साहब खे जेके श्री रामा पीर मंदिर अचण ते दिलि जी गहराइनि सां ऐं डॉक्टर टीलाराम साईं ऐं हिन जे पूरे ग्रुप खे जेका दिलि जी गहराइनि सां रामा पीर मंदिर अचण ते भलीकार खुशामदीद ऐं वेलकम चऊं। अच्छा गणेश कुमार, तव्हां भला चाचा तकरीबन मुंहिंजो नालो मुंहिंजा भजन तमामु घणा लिखियल आहिनि, तव्हां बि अॼुकल्ह हिन कम में आहियो छा? जी जी, भगवान जी कृपा सां उहो मालिक जे तरफ़ां हिकिड़ो मिसाल आहे जहिड़ा कांग तेड़ा बच्चा त भगवान जी कृपा सां उन्हनि जी दुआनि सां उन्हनि जी दुआनि सां कोशिश कंदा आहियूं। शायरी त हिकिड़ी वॾी दुनिया आहे, संगीत अहिड़ी शइ आहे पर थोरी घणी कोशिश कंदा आहियूं। मुंहिंजो हिकिड़ो तमामु प्यारो भॼन आहे जेको भक्तड़ी गुलबानो पंहिंजी आवाज़ में तमामु घणो रिकॉर्ड बि थियो आहे, तमामु घणो भॼन हलियो आहे। हिकिड़ो माता पिता जे बारे में आहे त जिसके घर में माता पिता है तीर्थ जाओ न जाओ रे, माता पिता की सेवा करके जीवन में सुख पाओ रे, वो ही तो है भगवान हमारे, दिल कभी ना दुखाओ रे, सुन भाई रे सेवा कर ले, माता पिता की पूजा कर ले। तमाम जबरदस्त यार। हिकिड़ो तव्हांजो हिकिड़ो वॾी ॻाल्हि आहे कि जेको तव्हां बीज मल्हाईंदा अचो हिन जो केतिरो टाइम थियो आहे? तकरीबन बीज जे असां जॾहिं ॻाल्हि करियूं था भगवान जी कृपा सां कंटिन्यू जेको रामा पीर जो मंदिर आहे उनजी बि तव्हांखे ॿुधायां त ही पोणा 200 साल खां तहमीर दरबार आहे जेको हिते गोपीचंद नाले खत्री हिकिड़ो हूंदो हो जेको उनजे घर में संतान कोन हो, मतलब औलाद कोन हो। पोइ हुन बाबे सां प्रार्थना कई, हिकिड़ो नंढड़ो मंदिर हूंदो हुई, उन्हनि प्रार्थना कई त बाबा ऐं बाबा साईं मूंखे औलाद ॾियो ऐं आउं तव्हांजो रणुजा अची दर्शन कंदसि। पोइ हुतां औलाद किरण सां हुननि जे घर में थियो। औलाद थियण खां पोइ रणुजा वञी पहुतो, हुते दर्शन करे हुतां ॿरंदड़ ॾीओ जेका आहे हिते खणी आयो। वो बरंदड़ ॾीओ अॼु ॾींहं ताईं कंटिन्यू हले थो भगवान जी कृपा सां और रामा पीर जी कृपा सां। जॾहिं त बीज जी शुरूआत कजे त बीज जी शुरूआत अन करे जेको छो जो मुंहिंजी एतिरी उमिरि कोन्हे पर जेके पुराणो बाबा साईं जूं महिनतूं शेवादारी तोतो राम ऐं काफ़ी सारा जेके असांजा पुराणी शेवादारी आहिनि उन्हनि जे मुताबिक़ असां वटि मुंहिंजे विसियार जो जेको दौर हूंदो हिकिड़ो विसियार जी केसटनि जे मुताबिक़ मुंहिंजे ख़्याल में तक़रीबन हिन बीज जे ॾियारे खे 45 साल खां जेके मथे थी विया आहिनि। ऐं जेका वैसाखी मेलो असांजो सालियानो वैसाखी मेलो लॻंदो आहे उहो ईंदड़ जेको आहे वैसाखी मेलो चोटियूं जेका आहे वैसाखी मेलो मल्हायो वेंदो जी। सॼी कोशिश त घणी पार कंदो आहे असांजो, बसि इहो ई आहे त शेवा जो ई मौक़ो मिलियो आहे, जीवन आहे हिन दर ते असां पंहिंजे तरफ़ां कोशिश कंदा आहियूं। बाक़ी उहो सॼो जगत जेको आहे सॼे संसार खे हिन दरबार खे बाबा रामा पीर पाण पियो हलाए। छो जो अॼुकल्ह जे टाइम में तव्हां ॾिसो था त कंहिंजे घर अगरि 4 महिमान था अचनि उहो केतिरो वॾो परेशान थींदो आहे त हिते दुनिया थी रहे धणी जो कमु धणी पाण पियो करे, असांजी कोई हैसियत कोई औकात कोन्हे। गणेश कुमार, तव्हां तमामु पुराणा जेके हिते जा शेवादारी आहियो, हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाइजो तमामु हिकिड़ी जेका असांजे भील बिरादरी तौरु भील मेघवार कोली कच्छी ग़रीब तबके जा माण्हू तक़रीबन तव्हां ॾिठो हूंदो त जथा ठाहींदा आहिनि, रोड ते तकलीफ़ हूंदो उन हवाले सां छा चवंदो जेके रोडनि ते नियाणियूं वठी था अचनि ऐं उन्हनि खे काफ़ी सारो जेके सोशल मीडिया ते तनक़ीदी पोस्टूं हलंदियूं उन हवाले सां छा कंदा आहियो? ॾिसो वफ़ा साईं सबके जी पंहिंजी हिकिड़ी सुभाउ आहे, पंहिंजी सोच आहे। जेतिरो माण्हू जंहिंजी हैसियत हूंदी आहे हैसियत सारो ॻाल्हि कंदो। ॾिसो ही सभु खे हिकिड़ी पंहिंजी पंहिंजी मन्नता हूंदी आहे। ही दरबार मालिक जी तरफ़ां अॼु पाण में जेका सनातन धर्म जी जानकारी पंहिंजा जेके संत महात्मा आहिनि पहिरीं त उन्हनि खे हथ ॿधी हिकिड़ी वेनती करियां थो त पंहिंजे शेवकनि खे संभालियो, पंहिंजे शेवकनि खे संभालियो, पंहिंजे शेवकनि खे उहा ज्ञान ॾियो त असां वटि इल्मु हुजणु खपे त असांखे करिणो छा आहे। हज़ारे भगत घरनि में पैदा थी विया आहिनि, हर कोई पंहिंजे तरीक़े सां उन्हनि खे ॿुधाए थो। हज़ारे वरी अहिड़ा जेके धागे पीणे वारा थी विया आहिनि, जेके फ़कीर फुकरा थी विया आहिनि, उन्हनि खे अलॻि अलॻि माण्हुनि खे गाइड कयो वेंदो आहे। ठीकु आहे, मिसगाइड करे
को वीचारा हिते काफ़िला करे पंधु पिया अचनि, को कीअं पिया अचनि, ॾिसो ही सबके जी पंहिंजी हिकिड़ी मन जी मुराद आहे। बाबो रामा पीर जेका आहे हू दिल सां ॿधियल आहे, हू नियत सां ॿधियल आहे, सम्झे। बाक़ी मनता आहे ही हिकिड़ो जीअं दौर युगा युग दौर हले पियो, सतयुग खां वठी उहा हिकिड़ी शइ रीति रिवाज जेका आहे असां उन शइ खे खणी पिया अचूं। हुते रणोजा में वेंदो, हुते बि जेका आहे हज़ारनि जी तइदाद में माण्हू काफ़िला खणी अचनि था। पर आउं उन्हनि दोस्तनि खे इहो ई चवणु चाहियां थो, ॾिसो ही ग़लति कमेंट्स करण वारनि ते सबके सुबह पंहिंजी आहे, कंहिंजे हिकिड़े जे लिखण सां कोई फ़र्क़ु कोन थो पए। पर आउं उन्हनि खे इहो चवां थो त हर कंहिं माण्हू जी हिकिड़ी पंहिंजी मनता आहे, जो हुनजे दिलि में छा आहे उहो भॻवान असां इहो ई प्रार्थना कंदा आहियूं। जेके बि हिते पंध अचनि था, जेको सोच जेको उम्मीद मन मुराद खणी अचे थो, बाबा रामा पीर हुनजी मन जी मुराद पूरी करे। बस महिरबानी, धन्यवाद। हिकिड़ी ॿी महान शख्सियत असां वटि मौजूदु आहे, साईं बीरबल मारवाड़ी साहब। उहे बि हिते जेका जल आश्रम ते ड्यूटी ॾींदा आहिनि। नमस्ते साईं। साईं श्री हो नमस्ते। साईं तव्हांखे हिते केतिरो टाइम थियो आहे शेवा कंदे? सर जी सब खां पहिरीं त बाबे रामा पीर साहिब जे बीज जो असां सभिनी जेके हाज़रीन नाज़रीन ॿुधनि सभिनी खे धन्यवाद चवंदा ऐं लख लख वाधायूं हुजनि बीज जो। उन खां पोइ अर्ज़ इहो कंदा आहियूं 2006 सम्झो 19 साल थी विया आहिनि दाता जे दरबार जा हिकु बारीदार आहियूं, शेवादारियूं ऐं जल आश्रम जे बाबे रामा पीर साहिब जी कृपा सां आशीर्वाद सां असां हुते शेवा कंदा आहियूं। उन सां गॾोगॾु बाबे जी महर कृपा सां वरी हींअर बाबे जे जेको इंतज़ामिया कमेटी हुन मेंबर बि चूंडिया आहियूं। सिर्फ़ु बाबे रामा पीर साहिब एॾो महिरबान आहे जंहिंजो को अंत कोन्हे। हिन दरबार जा साईं जे अगरि ॾिठो वञे न दिलि जान सां ऐं पंहिंजे नेक नियती सां अची दरबार में अची जेको शेवा करे थो न, ही परमात्मा हुन जा सभु दिलि जी उमेदूं सभई जेके पूरियूं करे थो। ऐं दाता जी दरबार ते अणखोटा नदी जेका सागर जी हूंदो आहे पंहिंजो को बि अंत कोन्हे। हिनजी शेवा करियो, पूजा करियो, बंदगी। सभ खां पहिरीं त हिकिड़ी ॿी वेनती कंदुसि त असांजा जेके बि दोस्त आहिनि नाज़रीन आहिनि सनातन धर्म तरफ़, पर पंहिंजो सभ खां पहिरीं पंहिंजी फैमिली उन में पुरबो प्यार मोहबत एको करे पोइ जेको पंहिंजा धर्मी दरबार आहिनि उन्हनि में अचनि त पोइ शेवा पूजा बंदगी कनि। हुन सां गॾोगॾु सभिनी नाज़रीन खे इहो वेनती कनि पंहिंजे नंढनि खे पढ़ाइनि। इल्मु जेको आहे बादशाह आहे, इल्म खां सवाइ सम्झो कि माण्हू अंधो आहे। त हुन खां अलावा पंहिंजे दरबार में अचनि था, जेके शेवा कनि था, उन्हनि शेवादारनि जो हिते तव्हां ॾिठो हूंदो भॻवान जी दया सां लखे माण्हू था अचनि दाता जी दरबार में। उन दरबार में असांजा जेके बि शेवादारी आहिनि सभु गरीब आहिनि। कंहिंजी को बि हिते ॾिठो हूंदो तव्हां कंहिंजी सैलरी कोन्हे, 10,000 रुपया जेके रखूंदा जेके रखियो हुजंदा उन में दाता जी दरबार हले थी। ऐं भॻवान परमात्मा हलाइण वारो मालिक आहे। उन हिसाब सां लखे न बल्कि मुंहिंजे हिसाब में त जेको मेलो लॻे थो न असांजा माना पूरी इंटरनेशनल दरबार जे करे करोड़े माण्हू था अचनि। सो दाता हलाए थो, बाबे खे परता असीं दर्जा नंढड़ा शेवादारी आहियूं। असां पंहिंजे रामा पीर इंतज़ामिया कमेटी ऐं असांजे सदर साईं किशोर साहिब जे तरफ़ां वरी बि तव्हांखे वफ़ा लाहौती असांजो हिकु प्यारो दोस्त प्रेमी भगवान परमात्मा तव्हां सदाईं ख़ुशि रखे। अचनि ते भलीकार चवंदासीं। बड़ी महिरबानी। धन्यवाद दोस्तों, अॼु पहुतासीं रामा पीर सेवा मंडली जो इंतहाई बेहतरीन इंसान साईं गणेश कुमार वटि ऐं साईं बीरबल महाराज साईं तोतोमल वटि। सो दोस्तों अॼु जो वीडियो इंशाल्लाह तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो। ऐं मोकिलाए सघे कि वीडियो ताईं बेड़ा पेर तेरा ख़ैर तव्हांजो ख़ातिन दोस्त वफ़ा सुमरो लाहौती।